नाज़रीन सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं ताहिरा वज़ीर अवां खे ॿुधायूं नवंदेरो भरिसां ॻोठ फुलपोटा में बिजली जो करंट लॻण सबबि औरत सवेरा मंगणे जो बेहोश थी वई। औरत खे वारिस बेहोशी वारी हालत में खणाए अस्पताल पहुता त डॉक्टर्स संदसि फौत थियण जी तस्दीक कई। नवंदेरो मां अवां खे ॿुधायूं पिया ॻोठ फुलपोटा में बिजली जो करंट लॻण सबबि औरत सवेरा मंगणे जो बेहोश थी वई। वधीक इन जा तफ़सील मालूम कयूं था नूर मोहम्मद सुमरो खां। जी नूर मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा नवंदेरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में पयल बरसात जिते मौसम खुशगवार करे छॾी आहे उते बरसात सबबि थियल नुक़साननि में ॻोठ फुलपोटा में औरत सायरा मंगणे जो बिजलीअ जो करंट लॻण सबबि बेहोश थी वई, जंहिंखे वारिस खणाए नवंदेरो अस्पताल पहुता त ड्यूटीअ ते मौजूद डॉक्टरनि औरत जे फौत थियण जी तस्दीक कई आहे। जॾहिं त नवंदेरे जे पीर गिरगल शाह मोहल्ले में रहवासी मोहम्मद इस्माइल मोरियो जी बलोड़ में जेका पोल सां बदल हुई, पोल शार्ट हुअण सबबि में बि मरी वई आहे। जॾहिं त औरत जो लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारिस ॻोठ खणाए विया। लाश घर पहुचण ते वारिस ज़ारो कतार रोईंदा रहिया। जी महिरबानी अवां जी नूर मोहम्मद तफ़सील ॾियण लाइ।